है लैला नई, मैं हूँ मजनू नया, इश्क की दास्तां मिलके दोहराएंगे। प्यार ईमान है, प्यार है जिंदगी, प्यार करते हुए यूं ही मर जाएंगे। पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जे वर्सटाइल फिल्म स्टार सैयद कमाल जी गणप उन्हनि फिल्म स्टार्स में थिए थी जंहिं पंहिंजे फिल्मी कैरियर दौरान ट्रेजिडी, कॉमेडी ऐं हीरो समेत कैरेक्टर किरदार अदा कया। सैयद कमाल जे हवाले सां इहा ॻाल्हि मशहूरु आहे त संदसि चहिरो ऐं गेटअप बॉलीवुड जे लीजेंड फिल्म स्टार राज कपूर सां मिलंदो हो। सैयद कमाल अॼु हिन फ़ानी दुनिया में मौजूदु न आहे, पर संदसि कमु अॼु बि पाकिस्तान फिल्म इंडस्ट्री जे माज़ी जी स्क्रीन जो हिसो रहंदे हमेशह यादि रखियो वेंदो। सैयद कमाल पंहिंजे फिल्मी कैरियर जो आगाज़ 1957 में फिल्म ठंडी सड़क खां कयो, जॾहिं त खेसि कामयाबी जो ब्रेक थ्रू 1963 में फिल्म तौबा खां मिलियो। हू फिल्म एक्टर सां गॾु फिल्म डायरेक्टर, प्रोड्यूसर ऐं स्क्रीन प्ले राइटर पिणु हो, जॾहिं त 70 वारे ॾहाके में PTV तां पेश थींदड़ कमाल शो जी मेज़बानी कई। हुन उर्दू तोड़े पंजाबी फिल्म में अदाकारी जा जोर ॾेखारिया। सैयद कमाल नए टैलेंट खे मुतारिफ़ करण लाइ फिल्म TV अकेडमी बि ठाही, जॾहिं त सियासत में हिसो वठंदे कराची मां सूबाई सीट ते MP जी इलेक्शन में हिसो वरितो ऐं इलेक्शन में नाकामी खां पोइ सियासत जे नाले सां फिल्म बि ठाही। हुन पंहिंजे पुटु ग़ालिब कमाल खे फिल्मनि ऐं TV ड्रामनि में मुतारिफ़ करायो, पर उनखे कामयाबी न मिली सघी। हुन पंहिंजे दौर जे हर हीरोइन सां हीरो तौरु कमु कयो, जंहिंमें शबनम, निशो, ज़ेबा, शमीम आरा, रोज़ीना, हुस्ना ऐं नजमा वग़ैरह शामिल आहिनि। हुन TV ड्रामनि में बि अदाकारी जा जोहर ॾेखारिया, जिन में ड्रामा सीरियल कशकोल सर-ए-फ़हरिस्त आहे। संदसि फिल्मी कैरियर 50 सालनि ते मुश्तमिल रहियो, जंहिंमें हुन 120 फिल्मुनि में कमु कयो, जिनमें बहन भाई, रोड टू स्वात, तौबा, जट कुड़ियूं ता डरदा, जट कमाल गया दुबई, इंसान और गधा, नई लैला नया मजनू वग़ैरह शामिल आहिनि। संदसि कैरियर जी आख़िरी फिल्म चलो इश्क लड़ाई हुई। सैयद कमाल 1 अक्टूबर 2009 ते लाॾाणो कयो वियो, जॾहिं त 27 अप्रैल 1937 ते ब्रिटिश इंडिया जे शहर मेरठ में पैदा थियो। खेसि फ़नी मिन्ता तौर निगार एवार्ड समेत केतिरा ई एवार्ड मिलिया। GM ख़ासकेली इबरत न्यूज़ कराची।